सूरह रूम रुकु नंबर 5। माण्हुनि जे हथनि जे खीए सबबां बर ऐं बहर में फ़साद हिन लाइ पधिरो थियो आहे त जेकी मदा कम कयाऊं तंहिंजी कुझु सज़ा खेनि चखाए त मन उहे मोटनि। चओ त मुल्क में घुमो फिरो पोइ ॾिसो त जेकी अॻु हुआ तिन जी पछाड़ी कीअं थी। मंझाइनि घणा मुशरिक हुआ पोइ पंहिंजे मुंहं खे उन ॾींहं जे अचण खां अॻु सिधे दीन लाइ बीहारियो जो अल्लाह वटां उन ॾींहं खे रद्द थियणो न आहे। ऐं उन ॾींहुं माण्हू अलॻि अलॻि थींदा। जेको काफ़िर थियो तंहिं ते संदसि कुफ़्र आहे। ऐं जिन चङा कम कयासीं पाण लाइ हंधि विछाइनि था त जिन ईमान आंदो ऐं चङा अमल कया तिन खे अल्लाह फज़ल सां बदिलो ॾिए। बेशक उहो काफ़िरनि खे दोस्त न रखंदो आहे। ऐं संदसि निशानियुनि मां हीअ आहे त ख़ुशख़बरी ॾींदड़ हीरूं घुलाईंदो आहे ऐं त अव्हां खे पंहिंजी ॿाझ मां कुझु चखाए ऐं त संदसि हुकुम सां ॿेड़ियूं तरनि ऐं त संदसि फज़ल मां रोज़ी तलब करे ऐं त मन अव्हीं शुक्रानो करियो। बेशक तोखां अॻु घणनि पैगम्बरनि खे संदनि क़ौम ॾांहुं मोकिलियोसूं पोइ वटनि मौजिज़नि सां आया। पोइ जिन नाफ़रमानी कई तिन खां बदिलो वरितोसूं। ऐं मोमिननि खे मदद करणु असां ते हक़ आहे। अल्लाह उहो आहे जेको वाउनि खे मोकिलींदो आहे पोइ उहे ककर खे खणंदियूं आहिनि। पोइ जीअं अल्लाह घुरंदो आहे तीअं आसमान में उन ककर खे खिंडाईंदो आहे पोइ उन खे तय कंदो आहे। पोइ तूं फुड़ियुनि खे ॾिसंदो आहीं जो उन ककर जे विच मां निकिरंदियूं आहिनि। पोइ जॾहिं पंहिंजनि ॿानहनि मां जंहिं ते वणंदी अथसि तंहिं ते उहो मींहुं पहुचाईंदो आहे तॾहिं उन्हीअ महिल उहे ख़ुशि थींदा आहिनि। ऐं जेतोणीकि उन मींहं जे मथनि वसाइण खां अॻेई नाउमीद थींदा आहिनि। पोइ अल्लाह जी ॿाझ जी निशानियुनि ॾांहुं निहार त कहिड़ी तरह ज़मीन संदसि मरण खां पोइ ॼारे थो। बेशक उहो अल्लाह मुअनि खे ज़रूरु ॼारण वारो आहे ऐं उहो अल्लाह सभु कंहिं शइ ते वस वारो आहे। ऐं जॾहिं को वाह जो झोलो घुलायूं पोइ उन पोख खे हेॾो थींदो ॾिसनि त उन खां पोइ बेशुक्री करणु लॻंदा आहिनि। पोइ ऐं पैगम्बर तूं सॾु न की मुअनि खे ॿुधाए सघंदे ऐं न की ॿोड़नि खे ॿुधाए सघंदे जॾहिं त उहे पुठी ॾेई मुंहुं फेराइनि। ऐं न की तूं अंधनि खे संदनि गुमराहीअ खां रोके सिधो रस्तो ॾेखारींदड़ आहीं। तूं त रुॻो उन्हीअ खे ॿुधाए सघंदे जंहिं असांजे आयतुनि ते ईमान आंदो पोइ उहे फ़र्माबरदार बि आहिनि।